सब्सक्राइब कयो टेक्नोलॉजी यूट्यूब चैनल के ऐं बेल जे निशान ते कयो लेटेस्ट टेक्नोलॉजी जो अस्सलाम वालेकुम दोस्तों आऊं आहियां जमील शर इन यूट्यूब चैनल ते सिंधी बोली में टेक्नोलॉजी जा वीडियोस रखंदो आहियां दोस्तों। रोज़ाना जी बुनियाद ते तव्हांखे हिते को न को नऊं टेक्नोलॉजी जो वीडियो मिलंदो आहे दोस्तों। जेकॾहिं तव्हां असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ना कयो तो सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे लाज़मी नहीं छॾियो। इन सां छा थींदो जेको बि टेक्नोलॉजी जो वीडियो अपलोड थींदो उहो तव्हां वटि सभिनी खां अॻु में पहुची वेंदो। दोस्तों अॼु जी इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां तव्हां पंहिंजे नाले जो रिंगटोन कीअं ठाहे सघो था पंहिंजे मोबाइल खे इस्तेमालु कंदे। दोस्तों उहा हिकु एप्लीकेशन आहे, उन एप्लीकेशन जो नालो आहे माय नेम रिंगटोन मेकर, जेका तव्हांखे प्ले स्टोर तां आसानी सां मिली वेंदी। दोस्तों उहा इंस्टॉल करण खां बाद में तव्हां ओपन कंदो तो कुछ हिन तरह जो इंटरफेस अची वेंदो। तव्हां हिते स्टार्ट ते क्लिक कयो। स्टार्ट ते क्लिक करण खां बाद में क्रिएट नाउ ते क्लिक कयो। उन खां बाद में प्रीफिक्स को भी प्रीफिक्स आणी छॾियो। फॉर एग्जांपल असां आणींदा छॾियूं हिन खे एक्सक्यूज़ मी ऐं हेॾां आणींदा छॾियूं असां यूर फोन प्लीज़ पिकअप दी कॉल। हितां असां पंहिंजो नालो हणी छॾींदासीं। दोस्तों हिते नालो हणी थो छॾियां मां जल्दी में। हाँ दोस्तों Excuse me Jamil Shar please pick up call. Excuse me Jamil Shar please pick up call. दोस्तों इतां ॾिसी रहिया आहियो बेहतरीन तरीक़े सां असांजो रिंगटोन तैयार थी चुको आहे। हाणे हिते सेव करे असां हिन खे सेव करे छॾींदासीं। सेव करण खां बाद में असां हिन खे रिंगटोन ते आसानी सां लॻाए सघूं था।